पीपल्स पार्टी के सीनियर अगवान कमरुज़मान कायरा चयो त वज़ीर आज़म इमरान खान परेशानी जो शिकार थी रहियो आहे। हाणे खेसि कुछ भी समझ में न अची रहियो आहे त करणो छा आहे। इस्लामाबाद में इंटरव्यू ॾींदे मीडिया सां ॻाल्हाईंदे कमरुज़मान कायरा चयो त असांजा नंबर पूरा आहिनि, तयारीअ बाद बेएतमादी रिथ आंदी वेंदी। कमरुज़मान कायरा चयो त बेएतमादी रिथ कामयाब थियण बाद चूंड सुधारा आंदा वेंदा। कमरुज़मान कायरा चयो त अपोज़िशन जी बेएतमादी रिथ बैदि क़ौमी असेंबली जो जल्द इजलास पिणु घुराए मामले खे अॻिते वधाए।